जेके सोनी मुंडी चीज में ओ मुझो जमालो तन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे में रोज़ो लाल लतीफ़ जो। नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे चोटियारो खां ख़बर ॾींदा हलूं त सांगर ज़िले जे ढंग ते क़ाइम उमरकोट ज़िले जे ढोरोनारो शहर खां उत्तर तरफ़ 15 किलोमीटर जे मुफ़ासिले ते क़ाइम मशहूर कलानकर ढंढ हिन महिल ताईं सियाहनि जी आमद जो मर्कज़ बणियल आहे। इन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं 14 अगस्त आज़ादी वारे ॾियारे जे मौक़े ते कलानकर ढंढ ते अवाम जो समुंड उथली पियो। सांगर उमरकोट मिरपुर ख़ास सिंधड़ी खिपरो चोटियारो समेत ॿियनि केतिरनि ई परे परे जे इलाइक़नि जा शहरी हज़ारनि सियाहनि जी आमद सबबि सारो ॾींहुं सियाह विंझंदे ऐं क़ौमी गीत ते रक़्स कंदो ख़ूब मौज मस्ती कंदे इंजॉय कंदा रहिया। जॾहिं त इन खां अलावा सियाहत खाते सिंध पारां मिलियल वॾी ॿेड़ी ते चढ़ी समूरी कलानकर ढंढ जो सैर पिणु कंदा रहिया। जॾहिं त ढंढ घुमण ईंदड़ माण्हुनि ऐं सियाहनि जो चवणु आहे त रोड जी सहूलियत न हुजण करे कलानकर झील ते पहुचण में ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। जॾहिं त लांग जीप वारा वरी इन मौक़े जो फ़ाइदो वठंदे 15 किलोमीटर जो किरायो 2000 खां 2500 रुपया वसूल कनि था। जॾहिं त ढंढ घुमण ईंदड़ अक्सर सियाहनि जो चवणु आहे त सियाहत खाते ऐं हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर कलानकर ढंढ ॾांहुं वेंदड़ 6 किलोमीटर वारासी पटन मां रस्तो जेको कचो ऐं वारासियो आहे उहो 6 किलोमीटर रस्तो मुकमल तौर रोड ॾेई पको करायो वञे त जीअं सियाहनि खे अचण वञण में दरपेश ईंदड़ मुश्किलातूं ख़त्म थी सघनि त जीअं हिकु बेहतर पिकनिक पॉइंट साबित थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।